पाकिस्तान स्टॉक मार्केट में तेज़ी जो रुझान बरक़रार आहे। 100 इंडेक्स में 1200 पॉइंटुनि जो इज़ाफ़ो थी वियो आहे। 100 इंडेक्स 1,72,200 पॉइंट ते पहुची वई। अवांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त पाकिस्तान स्टॉक मार्केट में तेज़ी जो रुझान बरक़रार आहे। 100 इंडेक्स में 1200 पॉइंटुनि जो इज़ाफ़ो थी वियो आहे। 100 इंडेक्स 1,72,200 पॉइंट ते पहुची वई आहे। हंड्रेड इंडेक्स 1,72,200 पॉइंटुनि ते पहुची वई आहे। अवांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त पाकिस्तान स्टॉक मार्केट में तेज़ी जो रुझान बरक़रार आहे। 100 इंडेक्स में 1200 पॉइंटुनि जो इज़ाफ़ो थी वियो आहे। 100 इंडेक्स 1,72,200 पॉइंटुनि ते पहुची वई। पाकिस्तान स्टॉक मार्केट में तेज़ी जो रुझान बरक़रार आहे। 100 इंडेक्स में 1200 पॉइंटुनि जो इज़ाफ़ो थी वियो आहे। 100 इंडेक्स 1,72,200 पॉइंटुनि ते पहुची वई। अवांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त पाकिस्तान स्टॉक मार्केट में तेज़ी जो रुझान बरक़रार आहे।